बिछिया शेख मौला बिछिया जे हुसैन शाह लतीफ़ी GPS प्राइमरी स्कूल पहिरीं क्लास जे शागिर्दनि जे मथां स्कूल जी छित मां चापोड़ा किरी पिया, जंहिं सबबि शागिर्द सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जेके फौरी तौर बिछिया रूरल हेल्थ सेंटर पहुचायो। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल, बिछिया शेख मोहल्ला जे हुसैन शाह लतीफ़ी GPS प्राइमरी स्कूल जे पहिरें क्लास जे शागिर्द जे मथां स्कूल जी छित जा चापड़ किरी पिया आहिनि, जंहिं सबबि शागिर्द जेको आहे सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते बिछिया रूरल हेल्थ सेंटर पहुचायो वियो आहे। प्राइमरी स्कूल ज़बून हाल हुजण जे करे पहिरें दर्जे जो शागिर्द नाले ज़ोहिब जागरानी मथां स्कूल जा चापड़ किरी पिया आहिनि। मासूम शागिर्द सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे स्कूल इंतज़ामिया ज़ख़्मी थियल मासूम शागिर्द खे बिछिया रूरल सेंटर पहुचायो आहे, जिते भी इमदाद कई थी वञे। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।